अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे हाफ़िज़ सईद अहमद। उहो त चए त छा इस्लाम में बिना रज़ा जे मिटी माइटी करणु जाइज़ आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वालिदैन खे घुरिजे त पंहिंजे औलाद जे हक़नि जो लिहाज़ रखनि, जिथे उन्हनि जी दिलि कढे ऐं रिश्तो बि बराबरी वारो हुजे, कुफू हुजे त उन्हनि जो उते ई निकाह कराइनि जिथे औलाद जी दिलि चाहे थी। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इदा ख़तब इलैकुम मन तरदौन दीनहु औ खुलुकहु, त जॾहिं अव्हां खे रिश्ते जे लाइ को पैगाम मोकिले ऐं अव्हां उन जे दीन ते बि राज़ी आहियो, उन जे इख़लाक़नि खे बि पसंदि कयो था, फ़ज़व्विजूहु, पोइ उन सां उन जो निकाह कराए छॾियो। इल्ला तफ़अलूहु तकुन फितनतुन फिल अर्दि व फ़सादुन अरीद। जेकॾहिं ईअं न कंदव, यानी पंहिंजे औलाद जो निकाह न कराईंदव, त दुनिया जे अंदरि फितनो बर्पा थी वेंदो। हिन हदीस मुबारका में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं दीन ते बि उन जे राज़ी आहियो ऐं उन जे अख़लाक़नि ते बि राज़ी आहियो त निकाह कराइण में, शादी कराइण में देरि न कयो। ऐं इन जी शरह में मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला फरमाए थो, वतहसीनुल मतलूब बिन निकाह ला यहसुलु इल्ला बिर्रग़बति फिल मनकूहति। निकाह जो मक़सद ई इहो आहे त जीअं इफ़त ऐं पाक दामनी हासिल थिए, ऐं इफ़त ऐं पाक दामनी तॾहिं हासिल थींदी जॾहिं मनकूहा यानी घर वारी पसंदि जे मुताबिक़ मिले। पोइ वालिदैन खे घुरिजे त पंहिंजे औलाद जो उते निकाह कराइनि जिथे उन जी चाहत आहे। ऐं इन हदीस में जेकॾहिं तवजो कजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां उन जे दीन ते राज़ी हुजो। मालूम इहो थियो त औलाद जेकॾहिं कंहिं फासिक फाजिर ख़ानदान में निकाह करणु चाहे थो त उनखे वालिदैन खे हक़ आहे उन्हनि जो निकाह न कराए। अहिड़े नमूने सां कंहिं गैर दीन में निकाह करण जी चाहत रखे थो त वालिदैन उनजो उते निकाह न कराइनि, बल्कि दीन बि ॾिठो वेंदो ऐं अख़लाक बि ॾिठा वेंदा। अहिड़ी तरीक़े सां औलाद खे बि घुरिजे त पंहिंजे वालिदैन जे हक़ जो ख़्यालु रखनि, लिहाज़ रखनि, उते रिश्तो कनि जेके ख़ानदान बराबरी वारा आहिनि। अल्लाहु आलम बिस्सवाब।